फलस्तीनी अमड़िन भेनरुन ऐं भाइरनि सां यकजहतीअ जो इज़हार ऐं इसराइली ज़ुल्मनि ख़िलाफ़ आवाज़ उथारण लाइ सखर जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि सखर प्रेस क्लब जे साम्हूं पुरअमन एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे में शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। मुज़ाहिरे में शामिल मुज़ाहिरीन जे हथनि में प्ले कार्ड्स ऐं बैनर खयल हुआ जिन ते इसराइली जारियत ख़िलाफ़ नारा लिखियल हुआ। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी अब्दुल फताह समेत मुख़्तलिफ़ स्कूलनि जे नुमाइंदनि कई। मुज़ाहिरीन फ्री फलस्तीन, इसराइल मुर्दाबाद ऐं असां फलस्तीन सां गॾु आहियूं जा जज़्बाती नारा हणी फलस्तीनी अवाम सां यकजहतीअ जो भरपूर इज़हार कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त इसराइली फ़ौजूं बेगुनाह फलस्तीनी माण्हुनि ते ज़ुल्म ऐं बमबारी करे रहियूं आहिनि जेका इंसानी हक़नि जी सख़्त भञकड़ी आहे, जंहिं ते आलमी बिरादरी खे हाणे ख़ामोशी ख़तम करणी पवंदी। शागिर्दनि आलमी ताक़तुनि ऐं ख़ासि तौर इस्लामी मुल्कनि खां मुतालबो कयो त फलस्तीनी अवाम जी अख़लाक़ी, इंसानी ऐं सिफ़ारती सतह ते मुकमल मदद कई वञे। उन्हनि चयो त फलस्तीन जो मसइलो रुगो सियासी न पर इंसानियत जो मसइलो आहे, जंहिं ते फौरी ऐं संजीदा ध्यानु ॾियणु घुर्जे। एहतिजाज दौरान शागिर्दनि चयो त हू तालीम सां गॾु दुनिया जी मज़लूम मुसलमाननि जे आवाज़ बि बणजण लाइ हर वक़्तु तयार आहिनि। उन्हनि वधीक चयो त जेकॾहिं शागिर्दनि वांगुरु नौजवान नसल ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारे सघे थी त आलमी अॻवाननि खे बि पंहिंजूं ज़िम्मेवारियूं निभाइण घुर्जनि। मुज़ाहिरे जी पुॼाणी ते शिरकत कंदड़नि दुआ कई त अल्लाह ताला फलस्तीनी अवाम खे सबर, हौसले ऐं कामयाबी अता फरमाए ऐं दुनिया खे ज़ुल्म ख़िलाफ़ मुत्तहिद थियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची